कुछ सियासतदान अॼु बि PNA पार्ट 2 आणणु चाहिनि था। उहे सियासतदान धांधली जो दुहुल वॼाए मुल्क ख़िलाफ़ साज़िश करे रहिया आहिनि। क़ाइदे अवाम जे ख़िलाफ़ बि कुछ सियासतदाननि नव सितारनि जो इतिहार ठाहियो हो। जमहूरियत खे नुक़सानु थियो त सभ खां पहिरीं नुक़सानु अवाम जो थींदो। सियासी क़ुवतुनि खे अपील करियां थो त होश खां कमु वठो। समूरियुनि सियासी पार्टियुनि खे मीसाक मफ़ाहमत ते ॻाल्हियूं करणु घुरिजनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जे जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां वाज़िह थी वियो त क़ाइदे अवाम खे फेयर ट्रायल न मिलियो। भुट्टो रेफरेंस ते आला अदालत जो फ़ैसिलो पीपल्स पार्टी ऐं अवाम जी कामयाबी आहे। भुट्टो सां थियल नाइंसाफ़ी में अदलिया बि बराबरि जी शरीक हुई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहादत जे 45 सालनि खां पोइ बि पंहिंजी क़बर मां हुकूमतूं ठाहे ऐं किराए वियो आहे। मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 45वीं वरसी जे हवाले सां गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में पीपल्स पार्टी जो जलसो। सिंध समेत सॼे मुल्क मां अवाम जी वॾे अंग में शिरकत। 45 वरियनि खां पोइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे इंसाफ़ मिलियो। सुप्रीम कोर्ट तस्लीम कयो त शहीद भुट्टो सां नाइंसाफ़ी थी। सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई त शहीद भुट्टो बेगुनाह हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो जलसे खे ख़िताब। राजा परवेज़ अशरफ चयो त मुल्क में सभ खां वधीक ज़्यादतूं भुट्टो कुटुंब सां थियूं आहिनि। ॿुधायो वञे त शहीद भुट्टो खे फाही ते छो चाढ़ियो वियो। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क में जमहूरियत जो बुनियाद रखियो। शहीद भुट्टो अॼु बि ज़िंदा आहे। आमिर ज़िया जो को बि नालो निशान न आहे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो जो गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में जलसे खे ख़िताब। अॻूणे वॾे वज़ीर सैयद कामिल शाह चयो आहे त मुल्क जो अवाम अॼु बि शहीद भुट्टो सां बेहद मोहबत करे थो। नई असेंबली अची वई आहे। हाणे अवाम जा मसइला हल थींदा। अॻु खां बि वधीक अवाम जी ख़िदमत कई वेंदी। शाम जे गादी वारे शहर दमिश्क में ईरानी कौंसल खाने ते इसराइल पारां कयल हमले जे जवाब में ईरान जो इसराइल ते सीधी रीत हमलो सवे ड्रोन ऐं क्रूज़ मिसाइल फायर। हमले में इसराइली दिफ़ाई ऐं फ़ौजी ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। जंगी सायरन वॼाया विया। ईरानी इनक़लाबी गार्ड इसराइल ते हमले जी बाज़ाब्ता तस्दीक करे छॾी। ईरानी हमलनि जे जवाब में अमेरिका उर्दन ऐं इसराइल जी मदद कंदे केतिराई ईरानी ड्रोन किराए विधा। यमन जे हूसी, लबनान जे हिज़्बुल्लाह तरफ़ां इसराइल ते हमला। ऐं इसराइल जे जवाबी हमले जो रद्दअमल शदीद हूंदो। ईरानी आर्मी चीफ चयो आहे त इसराइल जी मदद कई वई त ईंदड़ क़दमनि में अमरीकी अॾा हदफ़ हूंदा। इसराइल ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण जो ईरान जो इरादो नाहे। इसराइल हमलो कयो त तेहरान जो रद्दअमल वधीक ख़तरनाक हूंदो।